वफा जैसे जखे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आवां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल सभिनी अदड़नि खे, भेनरुनि खे ऐं काकनि खे, काकड़नि खे मां भलीकार चवां थो। भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी अवां सब्सक्राइबरनि दोस्तनि जे लाइ मुंहिंजी दुआऊं हूंदियूं आहिनि। अवां जो जेको साथ आहे, अवां जो जेको आहे सपोर्ट आहे, मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे, क़ाबिल एतिराम आहे। तमामु ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं अवां जा कमेंट ईंदा आहिनि, अवां जा पैगाम ईंदा आहिनि, अवां जा लाइक कमेंट ईंदा आहिनि खोड़ सारा, ऐं दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे। अॼु मुंहिंजी इंतिहाई दिलि ख़ुशि थी। ऐं असांजो हिकिड़ो पहिरीं प्यारो दोस्त आहे जेको मूंखे हमेशह मामो कोठींदो आहे, मामो चवंदो आहे, ऐं मां बि दिलि सां उनखे भाणे जो दिलि में रखियो थो मां। ऐं उनजो जेको नालो आहे असगर अली ठेबो साहिबु। जी हाँ, बदीन कढण शहर का तमामु बहितरीनु असांजो हिकु सब्सक्राइबर दोस्त बि आहे। ऐं मुंहिंजे हर वीडियो में उनजा लाइक कमेंट ईंदा रहंदा आहिनि, ऐं हू पंहिंजो कमेंट कंदो आहे। ऐं हू वॾो हिकिड़ो तमामु वॾो परस्तार आहे असद खान कुरैशीअ जो। जी हाँ दोस्तों, असद खान कुरैशी जो परस्तार आहे उहो असगर अली ठेबो, जंहिं हिकिड़ो वॾो कमेंट लिखियो आहे, वॾी उनमें शेरो शाइरी लिखी अथसि, जेका अवां दोस्तनि सां बि मां नज़र करणु चाहियां थो। ऐं असांजी जेकी हीअ वीडियो जेके असांजा दोस्त ॾिसंदड़ आहिनि, या असद खान कुरैशी साहिबु अगरि हीअ मुंहिंजो वीडियो ॾिसे थो पियो त उनजे लाइ तमामु बहितरीनु पैगाम आहे, पैगाम आहे। ऐं ॿुधे त असांजो हीउ जेको चाहींदड़ आहे, जेको अवां सां जेको प्यारु करे थो, उन अवां जे लाइ लफ़्ज़नि जी जेका चूंड कई आहे, तमामु घणी लफ़्ज़नि जी चूंड कई आहे। ऐं मां उमेदु कयां थो त तव्हां उन जा लफ़्ज़ ॿुधी करे तव्हांजी दिलि बिल्कुलु पिघलजी वेंदी, ऐं जेको आहे तव्हां उनखे ज़रूरु रिप्लाई कंदा ऐं उनखे आथत ॾींदा असगर ठेबो साहिब खे। ऐं मां गुज़ारिश बि अवां खे इहा कंदुसि त कॾहिं अवां जो वञणु थिए बदीन कढण शहर त उते असांजे हिन सब्सक्राइब दोस्त सां अवां मुलाक़ात कयो, ऐं जेका उनखे उनजी जेके दिलि में हसरतूं आहिनि उहे अवां इंशाअल्लाह उनजी पूरियूं कंदो। त अवां जे नज़र जेको जेको आहे मैसेज कयो आहे मुंहिंजे असांजे हिन यूट्यूब चैनल ते, उहो अवां जे नज़र कयां थो पियो। को कंहिं लाइ चरियो, को कंहिं लाइ मरे, को कंहिं लाइ चरियो, को कंहिं लाइ मरे, इहो कमु सॼो पई दिलि करे। को कंहिं सां सचो थो प्यार करे, को कंहिं सां ज़िद तकरार करे, को कंहिं मां जान छॾाए पियो, को कंहिं तां जान लुटाए पियो। काश असद खान कुरैशी खे मां मुंहिंजे प्यार जी, मोहबत जी, सचाई, जज़्बे, एहसास जी ख़बर सही नमूने हुजे हा त अदा वॾो असद खान कुरैशी या त फौरन उन्हीअ वक़्तु मूंसां मिलणु पहुचे, या त मां मूंखे घुराए वठे। अण ॾिठी पर पुटिजी सघनि ॿाहिरिनि जे मोहबत मां जो हाल अंजाम कयो आहे। अदा इहा वहण वस्ती नाहे जंहिंमें मां असद खान खे नाहियां ॻोल्हियो। हाणे त मोहबत हाल बे विञाए बेहाल बणाए ज़िंदगी लाश करे छॾियो आहे। मां तव्हां में का बि लालच नाहे, सिर्फ़ु सचे सॻे वॾे भाउ पीउ जी पाक मोहबत आहे। अदा वॾा बाबा असद खान कुरैशी हिकु मोहबत, ॿियो ताना मेणा माण्हुनि जा अदा वॾा, या मां मूंसां मिल अगरि जे हर हंधि ई मां चवां। इहो दाहूं ॿुधी करे मुंहिंजी ॾाढी दिलि जेको आहे अवां जे लाइ जेको आहे यादि थी करे अवां खे, ऐं इहे मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश आहे जेका अदा असद खान तां मुंहिंजे ज़रूरु, इहा मुंहिंजी जेका गुज़ारिश तव्हां ज़रूरु ॿुधंदा। ऐं न ॻोल्हियो त मोहबत बेहाल करे छॾियो आहे। तो दोस्तों, ही आहे असांजो जेको सब्सक्राइब दोस्त जी जेको आहे
अदा मुंहिंजी अवां में का बि लालच लोभ नाहे ऐं मूंखे अदा वॾा सदका ने जेको माण्हुनि जा मेणा मूंखे मारी वञनि था पिया ऐं मूंसां मिल अगरि जे मूंखे हर हंधि ई मां चवां दाहूं ॿुधी त भाउ ज़रूरु दाद कर ऐं मूंखे आस्थाने राइश तव्हांजे जी का बि ख़बर नाहे ऐं या मूंसां बदीन शहर कढण में अचे मिल या त अल्लाह जे नाले मूंखे पाण ॾे घुराए अदा छो जो मां तोखां बग़ैर रही नथो सघां तव्हांखे कसम आहे अल्लाह पाक रसूल ऐं पंहिंजे पाक प्यारनि जो बचनि ॿारनि जो यानी मां मुंहिंजे भाइटनि बचनि जो मां मूंसां मिल जिते हुजी कसम आहे तव्हांखे पैदा करण वारे जो जे ज़ात जो मिल ज़ात जो मिल अदा मां बि मजबूर मोहबत करण वारो तव्हांजो बच्चो आहियां तव्हांजो सचो आशिक़ आहे तव्हां सां सची मोहबत कयां थो पियो मूंसां कीअं बि करे अल्लाह जे नाले मूंसां मिलो ऐं मां वरी बि तव्हांखे गुज़ारिश कयां थो त मूंसां बदीन शहर कढण में अची मिलो ऐं जे भाइटनि बचनि मां मूंसां एतिरो जेतिरो पंहिंजे बचनि सां मोहबत कंदा आहियो मूंखे पंहिंजो बच्चो सम्झी करे तव्हांखे कसम आहे पैदा करण वारे जो त मूंसां अची मिलो तव्हां में अदा मां तव्हां मां ते रहम कयो अदा वॾी असद कुरैशी सदोरे खे मुंहिंजो हाल ॿुधाइजांइ ज़रूरु अदा तुंहिंजो हाल ॿुधाईंदुसि ऐं मां अव्हां जो हीउ मैसेज पूरो रिकॉर्ड कयां थो पियो जीअं त अदा असद ख़ान कुरैशी वटि अव्हां जो मैसेज ज़रूरु पहुचाईंदुसि ऐं उमेद कयां थो पियो त हीउ मैसेज ज़रूरु पढ़ंदो बि सही ऐं ॿुधंदो बि सही ऐं अव्हां जी जेका दाद रसी ज़रूरु इनशा अल्लाह उहा अव्हां जी दाद रसी ज़रूरु कंदो ऐं अव्हां जो पंहिंजो असगर अली थेबो साहब सदा सलामत रखंदो अल्लाह अव्हां खे ख़ुशि रखंदो दोस्तो ही हुया असांजा बहितरीन सब्सक्राइब मुंहिंजो फ्रेंड आहे जेको बदीन खां कढण शहर खां जो वास्तो आहे तमामु घणी मोहबत करे थो ऐं जेका उन अधे जेका लिखाई रखी आहे उन जेको लिखणु आहे थोरो वीचारो शायदि मुंहिंजे ख़्याल में घटि पढ़ियल आहे ऐं लिखणु कोन थो अचे पियो उनखे वरी बि उन जी हिमत खे सलाम आहे उनजे जज़्बे खे सलाम आहे ऐं जेको उन हिमत ऐं जज़्बे सां उन लिखियो बि आहे कुझु अहिड़ा लफ़्ज़ जेके मूंखे सम्झ में कोन आया बहरहाल अदा मुंहिंजे लाइ माज़रत कयां थो पियो ऐं तमामु इहे जेका बि अव्हां जेको पैगाम आहे मां उहो उन ताईं मां पहुचायो बि आहे वॉइस ज़रिए इनशा अल्लाह कंदो अव्हां जो हीउ जेको आहे मैसेज अव्हां जो हीउ पैगाम उहो ॿुधंदो इनशा अल्लाह रिप्लाई ज़रूरु कंदा जे अगरि उन रिप्लाई कयो त उन जो बि हवालु अव्हां ताईं मां अॻिले वीडियो में ज़रूरु ॾींदुसि ऐं ठीकु अहिड़ीअ तरह मां वरी बि अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेकॾहिं अञा को दोस्त मुंहिंजो हिन वीडियो में न्यू आहे मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त उन दोस्त खे इहा गुज़ारिश कयां थो पियो त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुचे ऐं अव्हां खे मिले हिकु बहितरीनु अपडेट सोप सीरियल सिज गिरण जी जी हाँ दोस्तो सिज गिरण जी बहितरीनु अपडेट जेका अव्हां ताईं मां खणी आयो आहियां किस्त नंबर 5 जेका अव्हां खां मिस थी वई आहे कंहिं मजबूरी ते तव्हां न ॾिठी ऐं उन छा थींदो ऐं छा थियण वारो आहे उन बाबति तव्हांखे मां ॿुधाईंदो हलंदुसि त जेका भाॼियूं आहिनि भाॼियुनि जो जेको हिकु वॾी भाॼी जेका आहे उनजो बैग गुम थी वञे थो थेलो ऐं उनखे उनजो जेको भाउ आहे उहो जुआरी हूंदो आहे जुआ खेॾे थो पियो ऐं जुआ खेॾण वारो ई जेको आहे उनजी चोराई थिए थो उनजी भाॼी जो थेलो ऐं थेलो जेको आहे उहो ॾिसी सुञाणे वठे थो त मुंहिंजी भाॼी जो आहे जेको हू बख विझनि था विढ़ान थी पए त विढ़ांद में जेको आहे उहो जुआरी मरी पवे थो ऐं हीअ जेको आहे हिनखे
बबन शाह, जी हाँ, बबन शाह नंढो आहे, उनजो वॾो शाह आहे। तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल आहे जंहिंजा डायरेक्टर आहिनि सैयद शिराज शाह जीलानी। जी हाँ, तमामु बहितरीनु डायरेक्टर आहिनि इन जा, ऐं बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल साबित थींदी ऐं ॾिसण वटां आहे। जेके दोस्त हिन खे ॾिसनि था पिया, उहे दोस्त मुंहिंजे हिन वीडियो में कमेंट करनि, पंहिंजो नालो लिखनि, पंहिंजे शहर जो नालो लिखनि, पंहिंजी जेका ज़ात लिखनि, ऐं मूंखे ॿुधाइनि त कहिड़ा कहिड़ा दोस्त सिज गिरण ड्रामे खे ॾिसनि था पिया। ऐं मां उमेदु कंदुसि त जेका सिज गिरण ड्रामे जी पूरी अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुचाइण में वधि मां कोशिशि कंदुमि। त दोस्तो, देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजो मोबाइल खणो ऐं मोबाइल जे मुंहिंजे हिन व्लॉग जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं उते लिखो पंहिंजो नालो। पंहिंजो नाले लिखण खां पोइ पंहिंजी ज़ात लिखो, ऐं ज़ात लिखण खां पोइ पंहिंजे शहर जो नालो लिखो, ऐं पंहिंजे पिरी प्यारनि खे कोई पैगाम ॾियणु चाहियो त अव्हांजो पैगाम अव्हांजे पिरी प्यारनि ताईं पहुचाइण में वधि कोशिशि कंदुसि। ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल आहे। इन ज़रिए असांजे जेके सिंध में या असांजे ॿियनि मुल्कनि में या दुबई में या कतर में या सऊदीया में जेके जेके जिते जिते असांजा सिंधी भाउर रहनि था पिया, उन्हनि ताईं अव्हांजो हीउ पैगाम इनशा अल्लाह अज़ीम मां हिन वीडियो ज़रिए उन्हनि ताईं पहुचाईंदुसि, इन वॉइस ज़रिए। त तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं असांजो नज़ीर भाउ जेको आहे दिला अटक खां, उनजो बि वॾी महिरबानियूं, ऐं शर ख़ान सोलंकी जी महिरबानियूं, ऐं अदा संजरानी साहिब जो ख़ैबर खां आहे, अब्दुल हई संजरानी ख़ैबर वारो, उनजी बि वॾियूं महिरबानियूं। ऐं सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो, मां हमेशह अव्हांजे लाइ हिकिड़ो पैगाम ॾींदो आहियां, जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारवाड़ ऐं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभु असांजा पहिरीं प्यारा दोस्त आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहनि। ऐं पंहिंजे ॿचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो। इहो मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे, या मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे, जेके सदका जारिया सम्झी करे अवां हिन मुंहिंजे मैसेज खे शेयर ज़रूरु कंदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी। ऐं नेक्स्ट वीडियो तां ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, अव्हांजो पंहिंजो भाउ काज़ी अब्दुल सत्तार। अस्सलाम वालेकुम, ख़ुदा हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद। बबन शाह, जी हाँ, बबन शाह नंढो आहे, उनजो वॾो शाह आहे। तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल आहे जंहिंजा डायरेक्टर आहिनि सैयद शिराज शाह जीलानी। जी हाँ, तमामु बहितरीनु डायरेक्टर आहिनि इन जा, ऐं बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल साबित थींदी ऐं ॾिसण वटां आहे। जेके दोस्त हिन खे ॾिसनि था पिया, उहे दोस्त मुंहिंजे हिन वीडियो में कमेंट करनि, पंहिंजो नालो लिखनि, पंहिंजे शहर जो नालो लिखनि, पंहिंजी जेका ज़ात लिखनि, ऐं मूंखे ॿुधाइनि त कहिड़ा कहिड़ा दोस्त सिज गिरण ड्रामे खे ॾिसनि था पिया। ऐं मां उमेदु कंदुसि त जेका सिज गिरण ड्रामे जी पूरी अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुचाइण में वधि मां कोशिशि कंदुमि। त दोस्तो, देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजो मोबाइल खणो ऐं मोबाइल जे मुंहिंजे हिन व्लॉग जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं उते लिखो पंहिंजो नालो। पंहिंजो नाले लिखण खां पोइ पंहिंजी ज़ात लिखो, ऐं ज़ात लिखण खां पोइ पंहिंजे शहर जो नालो लिखो, ऐं पंहिंजे पिरी प्यारनि खे कोई पैगाम ॾियणु चाहियो त अव्हांजो पैगाम अव्हांजे पिरी प्यारनि ताईं पहुचाइण में वधि कोशिशि कंदुसि। ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल आहे। इन ज़रिए असांजे जेके सिंध में या असांजे ॿियनि मुल्कनि में या दुबई में या कतर में या सऊदीया में जेके जेके जिते जिते असांजा सिंधी भाउर रहनि था पिया, उन्हनि ताईं अव्हांजो हीउ पैगाम इनशा अल्लाह अज़ीम मां हिन वीडियो ज़रिए उन्हनि ताईं पहुचाईंदुसि, इन वॉइस ज़रिए। त तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं असांजो नज़ीर भाउ जेको आहे दिला अटक खां, उनजो बि वॾी महिरबानियूं, ऐं शर ख़ान सोलंकी जी महिरबानियूं, ऐं अदा संजरानी साहिब जो ख़ैबर खां आहे, अब्दुल हई संजरानी ख़ैबर वारो, उनजी बि वॾियूं महिरबानियूं। ऐं सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो, मां हमेशह अव्हांजे लाइ हिकिड़ो पैगाम ॾींदो आहियां, जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़ जी नगरी,
जीअं सिंधी मारवाड़ ऐं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभु असांजा पहिरीं प्यारा दोस्त आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहनि ऐं पंहिंजे ॿचिड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो। इहो मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे या मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे जेके सदकाए जारिया सम्झी करे अमां आहिनि मुंहिंजे मैसेज खे शेयर ज़रूरु कंदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजे हमेशह, ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी। ऐं नेक्स्ट वीडियो अचण ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अव्हांजो पंहिंजो भाउ काज़ी अब्दुल सत्तार। अस्सलाम वालेकुम, ख़ुदा हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद। बबन शाह, जी हाँ, बबन शाह नंढो आहे, उनजो वॾो शाह आहे। तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल आहे जंहिंजा डायरेक्टर आहिनि सैयद शिराज शाह जीलानी। जी हाँ, तमामु बहितरीनु डायरेक्टर आहिनि हिन जा, ऐं बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल साबित थींदी ऐं ॾिसण वटां आहे। जेके दोस्त हिन खे ॾिसनि था पिया उहे दोस्त मुंहिंजे हिन वीडियो में कमेंट करनि, पंहिंजो नालो लिखनि, पंहिंजे शहर जो नालो लिखनि, पंहिंजी जेका ज़ात लिखनि ऐं मूंखे ॿुधाइनि त कहिड़ा कहिड़ा दोस्त सिज किरण ड्रामे खे ॾिसनि था पिया। ऐं मां उमेदु कंदुसि त जेका सिज किरण ड्रामे जी पूरी अपडेट अव्हां दोस्तनि ताईं पहुचाइण में वधि मां कोशिशि कंदुमि। त दोस्तो, देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजो मोबाइल खणो ऐं मोबाइल जे मुंहिंजे हिन व्लॉग जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं उते लिखो पंहिंजो नालो। पंहिंजो नाले लिखण खां पोइ पंहिंजी ज़ात लिखो ऐं ज़ात लिखण खां पोइ पंहिंजे शहर जो नालो लिखो ऐं पंहिंजे पहिरीं प्यारनि खे कोई पैगाम ॾियणु चाहियो त अव्हांजो पैगाम अव्हांजे पहिरीं प्यारनि ताईं पहुचाइण में वधि कोशिशि कंदुसि। ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल आहे। इन ज़रिए असांजे जेके सिंध में या असांजे ॿियनि मुल्कनि में या दुबई में या कतर में या सऊदीया में जेके जेके जिते जिते असांजा सिंधी भाउर रहनि था पिया उन्हनि ताईं अव्हांजो हीउ पैगाम इनशा अल्लाह अज़ीम मां हिन वीडियो ज़रिए उन्हनि ताईं पहुचाईंदुसि, हिन वॉइस ज़रिए। त तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं असांजो नज़ीर भाउ जेको आहे दिला अटक खां, उनजो बि वॾी महिरबानियूं। ऐं शर ख़ान सोलंकी जी महिरबानियूं। ऐं अदा संजरानी साहिब जो ख़ैबर खां आहे, अब्दुल हई संजरानी ख़ैबर वारो, उनजी बि वॾियूं महिरबानियूं। ऐं सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो, मां हमेशह अव्हांजे लाइ हिकिड़ो पैगाम ॾींदो आहियां, जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंधी मारवाड़ ऐं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभु असांजा पहिरीं प्यारा दोस्त आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहनि ऐं पंहिंजे ॿचिड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो। इहो मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे या मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे जेके सदकाए जारिया सम्झी करे अव्हां आहिनि मुंहिंजे मैसेज खे शेयर ज़रूरु कंदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजे हमेशह, ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी। ऐं नेक्स्ट वीडियो अचण ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अव्हांजो पंहिंजो भाउ काज़ी अब्दुल सत्तार। अस्सलाम वालेकुम, ख़ुदा हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद।
बबन शाह, जी हाँ, बबन शाह नंढो आहे, उनजो वॾो शाह आहे। तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल आहे जंहिंजा डायरेक्टर आहिनि सैयद शिराज शाह जीलानी। जी हाँ, तमामु बहितरीनु डायरेक्टर आहिनि हिन जा, ऐं बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल साबित थींदी ऐं ॾिसण वटां आहे। जेके दोस्त हिन खे ॾिसनि था पिया, उहे दोस्त मुंहिंजे हिन वीडियो में कमेंट करनि, पंहिंजो नालो लिखनि, पंहिंजे शहर जो नालो लिखनि, पंहिंजी जेका ज़ात लिखनि, ऐं मूंखे ॿुधाइनि त कहिड़ा कहिड़ा दोस्त सिज गिरण ड्रामे खे ॾिसनि था पिया। ऐं मां उमेदु कंदुसि त जेका सिज गिरण ड्रामे जी पूरी अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुचाइण में वधि मां कोशिशि कंदुमि। त दोस्तो, देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजो मोबाइल खणो ऐं मोबाइल जे मुंहिंजे हिन व्लॉग जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं उते लिखो पंहिंजो नालो। पंहिंजो नाले लिखण खां पोइ पंहिंजी ज़ात लिखो, ऐं ज़ात लिखण खां पोइ पंहिंजे शहर जो नालो लिखो, ऐं पंहिंजे पिरी प्यारनि खे कोई पैगाम ॾियणु चाहियो त अव्हां जो पैगाम अव्हां जे पिरी प्यारनि ताईं पहुचाइण में वधि कोशिशि कंदुसि। ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल आहे। इन ज़रिए असांजे जेके सिंध में या असांजे ॿियनि मुल्कनि में या दुबई में या कतर में या सऊदीया में जेके जिते जिते असांजा सिंधी भाउर रहनि था पिया, उन्हनि ताईं अव्हां जो हीउ पैगाम इंशा अल्लाह अज़ीम मां हिन वीडियो ज़रिए उन्हनि ताईं पहुचाईंदुसि, हिन वॉइस ज़रिए। त तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं असांजो नज़ीर भाउ जेको आहे दिला अटक खां, उनजो बि वॾी महिरबानियूं, ऐं शर ख़ान सोलंकी जी महिरबानियूं, ऐं अदा संजरानी साहिब जो ख़ैबर खां आहे, अब्दुल हई संजरानी ख़ैबर वारो, उनजी बि वॾियूं महिरबानियूं, ऐं सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो, मां हमेशह अव्हां जे लाइ हिकिड़ो पैगाम ॾींदो आहियां, जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारवाड़ ऐं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभु असांजा पहिरीं प्यारा दोस्त आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहनि। ऐं पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो। इहो मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे, या मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे, जेके सदका जारिया सम्झी करे अवां हिन मुंहिंजे मैसेज खे शेयर ज़रूरु कंदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी। ऐं नेक्स्ट वीडियो अचण ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, अव्हां जो पंहिंजो भाउ काज़ी अब्दुल सत्तार। अस्सलाम वालेकुम, ख़ुदा हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद।